सिंध के मुख्तलिफ शहरन में वक्फे से बरसात जो सिलसिलो जारी है। मौसमियात खाते मूजिब सिंध में बरसात जो सिलसिलो 2 ॾींहनि ताईं जारी रहंदो। मीरपुर खास नवाबशाह टंडोला यानी जामशुरू में तेज बरसात सबब हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बहिजी वियो आहे। हैदराबाद मटियारी टंडोजाम जाती मातली ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पई है, जंहिंखां पोइ मौसम खुशगवार थी वई है। मौसमियात खाते सिंध में 2 ॾींहनि ताईं बरसात जारी रहण की अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु है बरसात वसाइण वारो सिस्टम सिंध में मौजूद है। खास तौर सूबे के उत्तरी इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो 2 ॾींहनि ताईं जारी रहे सके थो। होॾां सिंध में लगातार बरसातुनि सबब कराची, हैदराबाद, मीरपुर खास नवाबशाह ऐं ठट्टो समेत 2 शहरनि के अक्सर इलाइक़नि मां बरसाती पानी निकाल न थियण करे रहवासी सख्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। काछे में बरसातुनि खां पोइ ॿोॾि वारी सूरत हाल बरक़रार है। यूनियन काउंसिल सावड़ू समेत अक्सर इलाइक़नि मां पानी निकाल नाही थी सघियो, छॾे त केतिरियूं ई मूज़ी बीमारियूं पिणु पखिड़िजी वयूं आहिनि।